अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर कोरोना वायरस जी पखेड़ में तेज़ीअ सबबि मुल्क जा वॾा शहर बंदि करण जो इशारो ॾेई छॾियो। असद उमर चयो आहे त कोरोना सबबि हालतूं घणियूं ख़राब आहिनि। हालतूं अहिड़ियूं रहियूं त वॾा शहर बंदि करणा पवंदा। जुमे खां वधीक पाबंदियुनि खां आगाह कंदासीं। हलंदड़ हफ़्ते कोरोना सबबि सभ खां वधीक फौतिगियूं थियूं। सेहत वारी वज़ीर अज़रा पेचूअ चयो आहे त बर्तानिया में तेज़ीअ सां हयातियूं गिड़काईंदड़ कोरोना वायरस जो क़िस्म सिंध में पहुची चुको आहे। कराचीअ में 50% कोरोना केस बर्तानवी क़िस्म जा रिपोर्ट थिया आहिनि। अवाम वधि खां वधि एहतियात करे ऐं SOPs ते अमल करे 50 सालनि खां वॾी ॼमार वारा माण्हू वैक्सीन कराए सघनि था। हिते ताक़तवर कानून खां बचण लाइ PDM जहिड़ा अलायंस ठाहिनि था। शुगर माफ़िया ख़िलाफ़ क़दम खणूं था त चवनि था त असां ख़ासि माण्हू आहियूं। वज़ीर आज़म चयो आहे त शुगर माफ़िया महांगी खंडु विकिरो करे थी ऐं टैक्स बि नथी ॾिए। कानून जी बालादस्तीअ जो मतिलबु कानून जे मातहत थियणु आहे। सिंध असेंबलीअ जे इजलास दौरान हलीमा दिल शेख खे ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते PTI मेंबर्स जो एहतिजाज। गैर पार्लियामानी लफ़्ज़ बि इस्तेमालु कया विया। शर्जील मेमण ऐं हलीमा दिल शेख जो हिक ॿिए ते उलूरूं। एहतिजाज दौरान डिप्टी स्पीकर इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर पाबंदी मढ़ियल तंज़ीम TLP सां मुआहिदे जा तफ़सील पधिरा करे छॾिया। शेख रशीद चयो आहे त सैद रिज़वीअ समेत 210 माण्हुनि खे FIR जे मरहले मां गुज़रणो पवंदो। TLP जे गिरफ़्तार कयल 733 मां 699 माण्हुनि खे आज़ादु कयो वियो आहे। खेरपुर वेझो मुसाफ़िर बस ऐं वैन में टक्कर, 12 मुसाफ़िर फौत, 20 ज़ख़्मी थी पिया। पुराणे नेशनल हाईवे ते हुसैनाबाद वटि सागड़ वेंदड़ बस ठरी मीरवाह खां ईंदड़ वैन सां टकराइजी वई। 12 मुसाफ़िर थॾे ते दम ॾिनो। वैन मुकमल तौर तबाह थियण सबबि फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे वैन कटे ॿाहिरि कढियो वियो। इमरान ख़ान महांगाई कंदड़ माफ़िया जे सरपरस्ती करे अवाम दुश्मनी करे रहियो आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त अटे, गिह ऐं खंडु समेत आम वाहिपे वारनि शयुनि जे क़ीमतुनि में वाधि PTI हुकूमत जी नाअहली आहे। अवाम खे रिलीफ तॾहिं मिलंदो जॾहिं महांगाईअ जा ज़िम्मेवार सिलेक्टेड हुकुमरान घर वेंदा। खंडु वज़ीर आज़म जे सहीअ सां 52 मां 120 रुपया किलो ताईं पहुती। इमरान ख़ान पाण ई ताक़तवर माफ़िया जो सहूलतकार आहे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान उहो नथो पुछे त खंडु केतिरे जी आहे, हू पुछे थो त अॼु शहबाज़ शरीफ़ जेल में छा खाधो। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे अॻवान फ़कीर महबूब जमालीअ खे नवाबशाह पुलिस पारां गिरफ़्तार करे केस दाख़िल करण वारे अमल ख़िलाफ़ जमाली बिरादरीअ जे माण्हुनि पारां फंक्शनल लीग अॻवान अब्दुल सत्तार डायरी, रईस इसरार जमाली ऐं ॿियनि जी अॻवानीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त फ़कीर महबूब जमाली हिकु महबूब वतन पाकिस्तानी आहे। हुननि चयो त हुनखे सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे, जंहिं ते हुननि चयो त फ़कीर महबूब खे जल्द आज़ादु कयो वञे ऐं मथसि कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं कूड़ा केस कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बांदी शहर जो रहवासी नज़ीर अहमद कलोड़ो मोहम्मद सलीम कलोड़ो सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं वूमेन थाणे जे SHO मरियम भुर्ट, पुलिस एहलकार आसिफ लाड़का ऐं आरिफ लाड़का असांजे घर में गिड़ी मुंहिंजी भेण 4 ॿारनि जी माउ ज़ाहिदा परवीन खे खणी गुम करे छॾियो आहे। जंहिं ते हुननि मुतालबो कयो त आसिफ ऐं आरिफ लाड़का ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजी भेण खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। मेहरापुर पुलिस अवाम जी शिकायतुनि ते कार्रवाई करे एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर मिलत स्कूल मेहरापुर में मुस्तहिक औरतुनि जे पैसनि मां 500 खां 1000 रुपया कटौती करण ते 2 डिवाइस मशीन मालिकनि सुधीर ख़ासकेली ऐं ॿिए खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। दौड़ टाउन कमेटीअ जे मुलाज़िमनि जे तरफ़ां महबूब ख़ासकेली डॉक्टर मुजाहिद रुस्तमानी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी रैली कढी वई, जेका शाही बाज़ार खां थींदी प्रेस क्लब पहुती। जंहिं ते हुननि चयो त असांखे 8 महीननि खां पघार न पई ॾिनी वञे ऐं सालाना इंक्रीमेंट नथी ॾिनी वञे। जंहिं ते हुननि मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा मञिया वञनि ऐं असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।